ज़िला कश्मीर कंदकोट पुलिस 2 महीना अॻु होस्पर भरिसां तंगवानी लिंक रोड तां जातल हथियार बंदना तां अगवा थियल ठुलवासी बिन पोरेतन मोहम्मद नवाज़ पौड़ ऐं अमानल्ला पौड़ खे होस्पुर जे कच्चे वारे इलाइक़े मां SHO होस्पुर एजाज़ अहमद खोसो जी अॻवानी में कार्रवाई करे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। कश्मीर पुलिस मीडिया खे आगाही ॾिनी आहे त 2 महीना अॻु ॿिन्ही मुग़िन खे तंगवानी लिंक रोड तां ॾोहारनि अगवा करे होस्पुर जे कच्चे वारे इलाइक़े में बांदी बनाए रखियो हो, जिन खे ॻुझे इतलाह ते कार्रवाई करे ॾोहारनि सां मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो आहे। ॿिन्ही मुग़िन खे SSP ऑफिस कश्मीर पहुचाए खाइनि वधीक तफ़सील वठण बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त ॾोहारी ऊंदाही जो फ़ाइदो वठी फ़रार थी वञण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ होस्पुर भरिसां 2 ॾींहं अॻु सिंधोरो शाख वारे इलाइक़े में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल भया गैंग जे ॾोहारी सरफराज़ उर्फ सरफू भये जो क़त्ल केस सरकार पारां सब इंस्पेक्टर नूरमद लोलोई जी फ़रियाद ते कलम 324, 353 ऐं 399 तहत होस्पुर थाणे ते दाख़िल कयो आहे। FIR में पुलिस हिकु अणॼातल जवाबदार समेत 6 ॼणनि खे नामज़द कयो आहे, जंहिंमें मारिजी वियल जवाबदार सरफराज़ भयो, सदाम भयो, याकूब भयो, ज़फ़र भयो ऐं हबादुल्ला भयो शामिल आहिनि।